पंहिंजो टीटीआर हिकिड़ी थींदी आहे टीटीआर तव्हां ॾिसी सघो था हे साम्हूं उॾरे थी पई इहा जेकी उॾरे थी घुमे थी इन हिते अॼु आना लथा हिन 4 आना लथा मां तव्हांखे ॾेखारियां त तव्हां ॾिसी सघो था त हिन टीटीआर हिते 4 आना ॾिना आहिनि हिकिड़ो पथर थींदो आहे जेको ॻाढ़ो पथर जे नाले सां हूंदो आहे ॻाढ़ो पथर कुदरत जो हिकिड़ो शान आहे निरालो आहे उनखे पारस चयो वेंदो आहे हिकिड़ी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिंधी देसी ब्लॉग सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो अब्दुल्ला अबड़ो जीअं त अॼु असां पंहिंजे चाचे मोहम्मद रजब अबड़ो जे घर आया आहियूं ऐं उन्हनि हिकिड़ी असांखे ख़ुशख़बरी ॿुधाई आहे ख़ुशख़बरी मीन्स इहा आहे त उन्हनि अॼु फिर्ज वरिती आहे ऐं फिर्ज जो इफ़्तिताह बि जीअं तव्हां पाण कयो अॼु तव्हांखे असां फिर्ज बि ॾेखारियूं जीअं त मुंहिंजे चाचे मोहम्मद रजब जी फिर्ज वरिती आहे ऐं उहा फुल साइज़ में आहे जीअं अचो त तव्हांखे ॾेखारियूं हिन फिर्ज आहे पंहिंजो हायर कंपनीअ जी जंहिंजो ये फुल साइज़ जिनखे फिर चइबो आहे ये फुल साइज़ आहे कंपनी बि हायर जी आहे ऐं हिन में पंहिंजो 10 साल जी टोटल वारंटी बि आहे 3 साल जी कंप्रेसर जी गारंटी आहे ऐं 10 साल हिन जी फिर्ज जी वारंटी आहे हिन जी रूम जी वारंटी आहे बि हायर कंपनी जी जीअं तव्हां असांखे चयो हुयो त पंहिंजो तव्हां हिन जो इफ़्तिताह कयो तव्हां हिनखे खोलियो असां अलहमदिल्ला नई वठी जीअं आयासीं ऐं हिनखे पंहिंजो खोलियोसीं कुदरत जी ॻाल्हि आहे कुदरत जी जेकी पंहिंजी सारा जोगी ॻाल्हि आहे जेतिरो ई कुदरत जो नाम आहे ओतिरी बात आहे उनजी वजह इहा आहे त पंहिंजो टीटीआर हिकिड़ी थींदी आहे टीटीआर तव्हां ॾिसी सघो था हे साम्हूं उॾरे थी पई इहा जेकी उॾरे थी घुमे थी इन हिते अॼु आना लथा हिन 4 आना लथा मां तव्हांखे ॾेखारियां त तव्हां ॾिसी सघो था त हिन टीटीआर हिते 4 आना ॾिना आहिनि इन्हनि जे लाइ हिकिड़ी मशहूरु ॻाल्हि आहे टीटीआर जे लाइ त टीटीआर आना जॾहिं लाहींदी आहे त इहे एतिरा सख़्तु हूंदा आहिनि जो उन जा बचा जेके आहिनि उहे पाण न कढंदी आहे उन बचा पाण बि न निकिरी ईंदा आहिनि नई टीटीआर पंहिंजी चूंच सां जेको आहे उहा हिनखे भञंदी आहे हिकिड़ो पथर थींदो आहे जेको ॻाढ़ो पथर जे नाले सां हूंदो आहे ॻाढ़ो पथर कुदरत जो हिकिड़ो शान आहे निरालो आहे उनखे पारस चयो वेंदो आहे हिकिड़ी मशहूरु हिन में कहानी बि आहे त ॻाढ़ो पथर उहो आहे अगरि तव्हां कंहिं लोह वारी शइ खे बि हणंदव त उहा सोन थी वेंदी आहे त हींअर अॼु हिन इहे आना लथा आहिनि पर इहा सिर्फ़ु हिकिड़ी कहानी ताईं आहे इहो सोन वोन कोन थींदो आहे इहा हिकिड़ी मशहूरु कहानी आहे त पारस सां जंहिं तव्हां लोह ॼणंदव त सोन थी वेंदो आहे हिन जे हिते आना बि ॾिना आहिनि ऐं मां सम्झां थो हींअर चौधारी घुमंदी हूंदी असांखे ॾिसी करे असां बि चऊं था त हिनखे तकलीफ़ न ॾियूं असां हेठि वञूं जीअं हे पंहिंजो पंहिंजे बचनि जी पंहिंजे आननि जी पाण हिफ़ाज़त करे अलहमदिल्ला मुंहिंजे चाचे जे घर मोहम्मद रजब जे घर हिननि कुझु शयूं हिते पाण पोखियूं आहिनि इन में बि कुदरत जा कई फ़ाइदा आहिनि कई नेमतूं आहिनि जेके अलाह साईं असांखे ॾिनियूं आहिनि जीअं तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था त हीउ हिकिड़ो पंहिंजो दरख़्त आहे वणु आहे जंहिंखे अंजीर जो सॾियो वेंदो आहे अंजीर जी बि तमामु वॾी फज़ीलतूं आहिनि जेके हदीस पाक में बि आयूं वयूं आहिनि ऐं शिफ़ायात बि आहिनि इन जे लाइ तमामु घणो ॿुधायो आहे ऐं ॿी हीअ ॾिसी सघो था त हिनखे असां खजी चवंदा आहियूं खजूर हीअ असांजे घर में हीअं मौजूदु आहे हीअ पंहिंजे शो जे लाइ हीअं आहे न त अलहमदिल्ला असांजी ज़मीनुनि में खजूं पंहिंजूं लॻियल आहिनि पर हींअर जॾहिं घर में बीठा आहियूं त असां चयोसीं छो त असांजी ज़िंदगी इन्हनि खां नामुकमल आहे असांजे अॻियां इहे हूंदियूं आहिनि त असांखे साह बि ईंदो आहे ऐं इन सां कठे असांखे ही छांव जे लाइ बि ॾींदियूं आहिनि जीअं तव्हां ॾिसी सघो था हिन महिल सिजु जेको आहे तमामु सफ़ा पारे ते आहे ऐं हिन महिल मंझंदि जी टॉप गर्मी बि लॻी पई आहे पर अलहमदिल्ला हिन वणनि जे करे असांखे छांव लॻी पई आहे तव्हां ॾिसंदा हूंदो त चौधारी असांखे छांव ॾेई वेठा
ऐं सुठे तरीक़े सां असांखे हे बचायूं वेठा आहिनि, सिहत बि ॾियनि था पिया। उन खां बाद में ही वण आहे असांजो हे पंहिंजो राबेल जो गुल चइबो आहे हिनखे। हीउ ॾाढो ख़ुशबूदार हूंदो आहे। हीउ राबेल जो गुल आहे, हीउ ख़ुशबू ॾींदो आहे, राति जो बि ख़ुशबू ॾींदो आहे, त ॾियार जो बि ख़ुशबू ॾींदो आहे। हीउ ख़ुशबू जे करे लॻायो वेंदो आहे। ऐं हीउ पंहिंजो आहे नारंगी जो, ऐं हीउ आहे पंहिंजो ॾाढ़ूअ जो वणु। असां हिनखे चवंदा आहियूं ॾाढ़ूअ जो वणु। ॾाढ़ू हिकिड़ी बहितरीनु शइ आहे, खाइण में बि भली आहे। ऐं हिनखे चवंदा आहिनि त हीउ जन्नत जो वणु बि आहे। चवंदा आहिनि त ॾाढ़ूअ जो जेको पंहिंजो दाणो आहे, तव्हां हुन जो हिकिड़ो बि ज़ाया न कयो, छो त इन में जन्नत जी का न का बिशारत हूंदी आहे। तंहिंजे करे ॾाणूअ जा सभु दाणा खाइणु खपनि ऐं उनखे कंहिं हिकिड़े खे बि ज़ाया न कयो वञे। मतिलबु हीअ आहे नारंगीअ जो, हीअ आहे नारंगीअ जो दरख़्त। हिनखे असां नारंगी चवंदा आहियूं। हिन महिल हिन जी मौसम कोन्हे का, पर हीउ पंहिंजो हिनखे नारंगीअ पंहिंजो सॼो वेंदो आहे। हीअ सियारे में थींदी आहे, ऊन्हारे में न थींदी आहे, पर हींअर बि अल्हम्दुलिल्लाह सुठे तरीक़े सां बीठी आहे। जीअं तव्हां पोयां ॾिसी सघो था त हीअ असांजी ॿेर आहे। हिनखे ॿेर सॼो वेंदो आहे। ॿेर त ॾाढो खाइण में भलो हूंदो आहे ऐं हिन जो वाक़ई ज़ाइकेदार हूंदो आहे, मिठो हूंदो आहे ॿेर। हीअ असांजो हीअ असांजो हीरो, हीअ असांजो हीरो आहे। हूअ असांजी रांझा आहे। असां हिनखे चवंदा आहियूं हीर ऐं रांझा। हीअ असांजा आहिनि हीर ऐं रांझा। हीअ असांजी हिननि जी जोड़ी आहे। दुआ कयो, महिनत वीचारे जी लॻी पई आहे त बचा बचा ॾींदी। ऐं हिनखे हिन वण खे असां चवंदा आहियूं अंब जो वणु। जेकी हिन महिल मौसम हले थी पई अंब जी, त असां हिनखे चवंदा आहियूं अंब जो वणु। हिनखे अंब जो वणु सॼो वेंदो आहे। ऐं जेको तव्हांजे घर में अंब ईंदो आहे, उहो असांजे हितां एशिया जी, पूरी एशिया में असांजे ख़ैरपुर ज़िले मां ईंदो आहे अंब, जेको तमामु हिकिड़ो मिठो बि हूंदो आहे। ॿियनि मां बि ईंदो आहे, हैदराबाद में ख़ासि मां बि ईंदो आहे, पर जेको मशहूरु सिंधड़ी अंब आहे उहो असांजे हितां जो हूंदो आहे। जेकी सिंधड़ी ऐं लंगड़ो तमामु मशहूरु हूंदो आहे। ऐं हीअ आहे गुलाब जो गुल। हीअ आहे गुलाब जो गुल, जेको हींअर पोखियो आहे कुझु अरसे खां। त हिन ते अलाह कंदो त हे बि पंहिंजी महिनत सां ऐं पंहिंजी ताक़त वठंदो। थोरो हिन में महिनत जी ज़रूरत आहे। त अॼु मुंहिंजा नंढड़ा चवनि था असां हिकिड़ी गेम खेॾूं। असां गेम खेॾंदासीं, उहा जेको हिन में विनर थींदो उनखे 500 रुपए जो इनाम ॾिनो वेंदो। असांजा कैंडिडेट्स आहिनि साईं शाज़ेन अली शाह, दानियाल हुसैन ऐं असांजी नंढड़ी भेण अरिशा। असां शुरू कंदासीं हिननि खां, जेको खटींदो हुनखे 500 रुपया इनाम मिलंदो। हीअ असांजो आहे मोहम्मद मुजतबा, जेको पंहिंजो काउंटिंग शुरू कंदो ऐं काउंटिंग ते नंढड़ा हिते घुमंदा। जेको बि खटींदो आख़िर में ईंदो उनखे इनाम ॾिनो वेंदो। अजी आउट थी वई, अजी आउट थी, अजी ॿाहिरि हली वेंदी। जो शाज़ेन ऐं पंहिंजो हुसैन जेके विनर आहिनि, हाणे हिकु असां हिकिड़ो हटाईंदासीं, हिकिड़ो रखंदासीं। शाज़ेन अली साईं विनर थी वियो। शाज़ेन अली जो अॼु असांजो विनर आहे, जेके 500 रुपया इनाम ॾिनो वेंदो। शाज़ेन अली आहे जेके असां